वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। हैदराबाद में जिथे दादू में वहशत जो निशानो बणियल मासूम बाड़ी के सिविल अस्पताल में डिस्चार्ज किया वियो आहे। MS जो चवणु आहे त बाड़ी की सेहत में सुधारो अची रहियो आहे, उन करे खेसि डिस्चार्ज किया है। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे दादू में वहशत जो निशानो बणियल मासूम बाड़ी सिविल अस्पताल में डिस्चार्ज थी वही है। बाड़ी की सेहत में सुधारो अची वियो है, इन करे खेसि डिस्चार्ज किया है। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे दादू में वहशत जो निशानो बणियल मासूम बाड़ी के सिविल अस्पताल में डिस्चार्ज किया वियो है। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ TV के सीनियर रिपोर्टर इरफान अली वकील खान। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, दादू में वहशत जो निशानो बणियल मासूम बाड़ी अफशां के सिविल अस्पताल हैदराबाद में डिस्चार्ज किया वियो आहे। खेसि रात देर सां दादू में सिविल अस्पताल हैदराबाद इलाज लाइ मुंतकिल किया वियो हो ऐं अॼु उनखे सिविल अस्पताल जी इंतज़ामिया सेहतमंद करार ॾेई अस्पताल मां डिस्चार्ज करे छॾियो आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। सिविल अस्पताल हैदराबाद जे MS डॉक्टर सिद्दीक पहोड़ सां संदसि चवणु आहे त बाड़ी हाणे मुकमिल तौर सेहतयाब आहे। संदसि इलाज कंदड़ लेडी डॉक्टर्स संदसि अटेंडेंट खे अहिड़ी लिखत में लेटर ॾेई छॾियो आहे त बाड़ी हाणे सेहतमंद आहे ऐं तव्हां डिस्चार्ज थी सघो था, बाड़ी खे पंहिंजे घर वठी वञी सघो था। ॿिए पासे सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल बाड़ी अफशां शाणी जी परघोर लाइ विमेन डेवलपमेंट खाते जूं अमलदार पहुतियूं, पर इंतहाई हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे जो खेनि इहा ख़बर ई न हुई त बाड़ी जो जेको मेडिकल एग्ज़ामिनेशन आहे उहो दादू अस्पताल में ऑलरेडी थी चुको आहे। उहे सिविल अस्पताल जे MS खे चवंदियूं रहियूं त बाड़ी जो मेडिकल एग्ज़ामिनेशन छो नथो कयो वञे, जंहिं ते MS उन्हनि खे चयो त बाड़ी जो दादू में ऑलरेडी मेडिकल एग्ज़ामिनेशन थी चुको आहे। दादू अस्पताल जी इंतज़ामिया बाड़ी जा स्वाब ऐं कपिड़ा DNA लाइ लेबोरेटरी मोकिले छॾिया आहिनि। तंहिंजे करे सिविल अस्पताल हैदराबाद में ॿीहर मेडिकल एग्ज़ामिनेशन जी ज़रूरत न आहे। ॿुधायो वञे थो त विमेन डेवलपमेंट खाते जी सूबाई वज़ीर शैला रज़ा पाण त सिविल अस्पताल हैदराबाद न पहुती, पर हुन पंहिंजी टीम खे उमाणियो, जंहिंमें नुसरत शीरी पंहिंजे ज़ाती ख़त मां बाड़ी जे वारसनि खे कुझु माली मदद पिणु कई आहे, पर विमेन डेवलपमेंट ऐं चाइल्ड प्रोटेक्शन खाते तरफ़ां बाड़ी जे वारसनि जी का बि माली सहायता नाहे कई वई। ऐं जेके इतला आहिनि त सिविल अस्पताल में वहशत जो निशानो बणियल जेका बाड़ी इलाज लाइ दाख़िल हुई, उनजी सवाइ विमेन डेवलपमेंट ऐं चाइल्ड प्रोटेक्शन जी टीम खां सवाइ कंहिं बि सरकारी अमलदार के चूंडियल नुमाइंदे या के वज़ीर अञा ताईं सार न लधी आहे। जी, वॾी महिरबानी इरफान अपडेट करण लाइ।